वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। प्यारी साठ संगत जी, जिन तव्हांखे ख़बर आहे असीं पहिरीं ऐं ॿी मात्रा पढ़ाए चुका आहियूं। अॼु असीं टी ऐं चौथी जी तरफ़ वधंदासीं। टी मात्रा खे असीं चवंदा आहियूं सिहारी ऐं चौथी खे चवंदा आहियूं बिहारी। सीधो एफ जेको तव्हांखे निशानी ॾिसणु अचे पई इहा सिहारी जी निशानी आहे ऐं उल्टो एफ जेको आहे इहा बिहारी जी निशानी आहे। जॾहिं कंहिं बि पटी सां गॾु सीधो एफ लॻंदो त उते असीं स जो उच्चारण कंदासीं या जो उच्चारण कंदासीं। जॾहिं उल्टो एफ लॻंदो त ई या सी जो उच्चारण कंदासीं। अचो पटी सां गॾु पढ़णु शुरू कयूं। एड़ी सियारी एड़ी बियारी ई एड़ी सियारी एड़ी बियारी ई ससे सियारी ससे बियारी सी। ॾिसो ससे खे सियारी जेकी ॾिनल आहे मात्रा एफ जेको आहे सीधो आहे त उते असीं स चवंदासीं। अगरि एफ उल्टो लॻल आहे उनखे असीं बिहारी चवंदासीं बी सी चवंदासीं। हाय सियारी हाय बियारी ही कके सियारी कके बियारी की कके सियारी कके बियारी की गगे सियारी गगे बियारी गी गगे सियारी गगे बियारी गी गंगे सियारी गंगे बियारी गी चचे सियारी चचे बियारी ची छचे सियारी छचे बियारी छी जजे सियारी जजे बियारी जी जजे सियारी जजे बियारी जी नने सियारी नने बियारी नी टटे सियारी टटे बियारी टी टटे सियारी टटे बियारी ठी डडे सियारी डडे बियारी डी। प्यारी साठ संगत जी, असां डडे ताईं उच्चारण करणु सेखारियो आहे। राणे खां वठी फफ़े ताईं तव्हां पढ़ी ॾिसिजो, ईअं उच्चारण कजो जीअं असां उच्चारण कयो आहे। अगरि तव्हांखे सम्झ में न अचे त कमेंट बॉक्स में असांखे मैसेज कजो त असां वरी पटी तव्हांखे उच्चारण करणु सेखारींदासीं ऐं तव्हांजो इन जे स्क्रीनशॉट बि कढी छॾिजो जिते तव्हांखे पढ़ण में आसानी थिए। सही आहे। हिन वीडियो खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। जेतिरो थी सघे शेयर कयो ऐं असांखे कमेंट बॉक्स में मैसेज कयो जीअं त असीं अॻियां वीडियो ठाहे सघूं। महिरबानी।